हाथों में कशको दुनिया में माण्हू दुनिया वारनि ते वेंदो आहे ख़ैरात वठण चवंदो आहे मां हाजतमंद आहियां मिसकीन आहियां ओ वॾेरा ओ MPA ओ MNA मुंहिंजो इमदाद कर पोइ ॿिया माण्हू चवंदा आहिनि भेण दर दर ते पिनंदो थो वञे ऐं कमकार नथो करे घर नथो वेहे कॾहिं किथे आहे त कॾहिं काथे आहे पर महबूब जे दरबार तां ख़ैरात वठण वारो उनखे माण्हू ख़राब कोन चवंदा ओ वॾी इज़त वारो आहे वॾी शान वारो आहे लब पर नग़मे सल्ले अला के हाथों में कशको देखो तो सरकार का मंगता कैसा लगता है देखो तो वो सरकार का मंगता कैसा लगता है को दुबई वने चीन वने अमेरिका वने दुनिया जे कंहिं मुल्क में वने वापस मोटी अचे अब उनखे केरु हार पाराईंदो दुबई घुमी आए तो पंहिंजे लाइ घुमी आए अमेरिका वे तो पंहिंजे लाइ वे मोटी ईंदो ख़बर ई कान पवंदी पर ॻोठ जो मिसकीन माण्हू ग़रीब माण्हू वेचारो हारी माण्हू मज़दूर माण्हू महबूब जे दरबार मदीने शरीफ जो दीदार करे अचे पर दोस्तो एॾे वॾे शान वारो थो बणिजी वञे अल्लाह जा हबीब छा फरमायो त जेको बि हाजी हज कंदड़ उम्र कंदड़ जॾहिं वापसि मुल्क हरमैन शरीफ़ैन का मोटी अचे हुजूर फरमायो अञा पंहिंजे घर न पहुचे रस्ते में जेको बि माण्हू उन खां दुआ घुराईंदो अल्लाह तबारक व तआला उन हाजीअ उन उम्रे कंदड़ जी रब्बुल आलमीन हरमैन शरीफ़ैन जी ज़ियारत जे सदके में रब्बुल आलमीन उन जी दुआ क़बूल फरमाईंदो मंज़ूर फरमाईंदो पारे जा ईंदा ग़रीब ईंदा वॾेरा ईंदा अमीर ईंदा घणा दोस्तो मर्द ईंदा माइट ईंदा यारियूं ईंदियूं उनखे मुबारकूं ॾींदियूं उनजा हथ चुमंदियूं आहे त ग़रीब आहे त हारी आहे त मिसकीन पर शान वारो थी वियो छो त महबूब जे मुल्क जो दीदार करे आयो ॻाल्हाए तो सुभान अल्लाह शान अल्लाह तव्हां असांखे बार बार दीदार नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला करम नवाज़ी थींदी त बेड़ा पार थी वेंदा प्यारा मुसलमान भारो अज़ीज़ो दोस्तो मदीने जे अंदर यहूदी रहंदा हुआ अब याद अथव हीअ ॻाल्हि ॿुधो पोइ हज़रत महबूब सुभाणे जो ज़िक्र था कयूं मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तके लरन लोडो मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तके लरन लोडो जंहिंजो अब्दुल कादिर पीर तके लरन लोडो यारी बारी करण सवाबा दुश्मन जे लाइ जीअरे अज़ाबा दुश्मन जे लाइ जीअरे अज़ाबा जंहिं खंडो मिसरियो विधाया खीर तके लर न लोडो जंहिं खंडो मिसरियो विधाया खीर तके लर न लोडो जंहिंजो अब्दुल कादिर पीर तके लर न लोडो अल्लाह जा हबीब मदीने शरीफ में आया मदीने में यहूदन जो वडो आलिम हजरत अब्दुल्लाह इब्न सलाम रहंदो हुयो अहले किताब तौरात खे ॼाणंदो हुयो तौरात में अल्लाह जे हबीब जो ज़िक्र पढ़ियो हुई हजरत अब्दुल्लाह इब्न सलाम पंहिंजे हिक बाग में वण ते चढ़ियो बीठो आहे खजीअ ते चढ़ियो बीठो आहे
हेॾा हज़रत अब्दुल्ला इब्न सलाम जी पुफी आई उन चयो ओ अब्दुल्ला इब्न सलाम खजीअ तां हेठि लही अचो त अॼु मां तोखे हिकु ख़ुशख़बरी थी ॿुधायां ॾाढा चओ सुभान अल्लाह के केड़ी खुशखबरी आ के अब्दुल्ला इब्न सलाम जन नबी जो जिक्र तो तौरात में पढ़ियो हो ज़बूर में पढ़ियो हो ऐं उन जूं निशानियूं पढ़ियूं हुई अॼु मदीने जे अंदर मदीने शरीफ में इहो आवाज़ पियो अचे मदीने जा माण्हू पिया चवनि त अॼु अल्लाह जो नबी अल्लाह जो आख़िरी नबी मके पाक खां हिजरत करे मदीने शरीफ में तशरीफ़ फरमा थियो आहे कुब्बा वारी जाइ ते अल्लाह जा हबीब तशरीफ़ फरमा आहिनि अब्दुल्ला इब्न सलाम महबूब जूं निशानियूं हुजूर जो जिक्र ऐं तारीफ़ तौरात में पढ़ी अब्दुल्ला इब्न सलाम वटि हिकिड़ा टे सुवाल हुया चईं टिनि सुवालनि जो जवाब उन महबूब नबी आख़िर ज़मा खां सवाइ ॿियो केरु कोन ॾेई सघंदो चईं टे सुवाल मूं वटि आहिनि पहिरियां त टिनि सुवालनि जा जवाब पुछां ऐं पोइ महबूब जे ॿिनि कुलनि जे विच ते मोहरे नबूवत कलमो शरीफ़ कुदरती लिखियलु हूंदो उन मोरे नबूवत जो दीदार कंदुसि जेकॾहिं इहे सभु शयूं सचूं थियूं त पोइ मां अहले किताब मां अब्दुल्ला इब्न सलाम आसमानी किताबनि जो इल्मु रखण वारो पोइ मां उन रसूलुल्लाह जे मथां कलमो पढ़ंदुसि उन महबूब जो सहाबी बणजंदुसि ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह अब्दुल्ला इब्न सलाम जियां जो ता बाग खां निकतो त भजंदो भजंदो जियां जो अल्लाह जे हबीब जे पाक चेहरे ते नज़र पए परे खां त छा पियो चवे हिकिड़े आशिक छा चयो आहे पसीनो शरीफ वहवाए पसीनो शरीफ वहवाए है असांजे जनाब जो असांजे जनाब जो नकासे सुर्खी पहुचे नको गम गुलाब जो मदीने सजे जा माण्हू पंहिंजे काज में प्यार इहा सुखड़ी न्याणियुनि खे ॾियनि ॾाज में प्यार हुजे शादमान तोड़े हुजे शादमान तोड़े वॾे कंहिं नवाब जो वॾे कंहिं नवाब जो नकासे सुर्खे पहुचे नको गम गुलाब जो हुली जान काने यारो हिया वाखाण में सजी जिंदगी तह सिरमा न सुरहाण में पगर जो फुड़ो बुझके पगर जो फुड़ो बुझके लगो लाजवाब जो लगो लाजवाब जो नकासे सुर्खी पहुचे नको गम गुलाब जो अल्लाह